नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठो मकड़ी आसपास जे इलाइक़नि में बरसात जो ज़ोरदार वसकारो मौसम खुशगवार थी वियो आहे। म्युनिसिपल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहरी वॾे मुसीबत में पइजी विया आहिनि। बरसात शुरू थियण सां ई बिजली बंदि, बरसात में गटरनि जो गंदो पाणी शाही बाज़ार में काई पियो। शाही बाज़ार दरिया जो ॾेख ॾियणु लॻो आहे। गंदो पाणी दुकाननि, होटलनि, घरनि में दाख़िल, सफ़ाई कंदड़ अमलो ग़ाइब, गटर नाला उबता वहण लॻा आहिनि। गटरनि बरसात जो पानी रोडनि रस्तनि ते बीह रहियो आहे। कारोबारी माण्हुनि खे कापारो धक, लखें रुपए जी कारोबार जो नुक़सान। म्युनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ जी इंतज़ामिया खे निंड अची वई आहे, जंहिं सबबि हितां जे कारोबारी वापारियुनि शहरनि में ताव पखिड़ियल आहे। ओॾां ॿिए पासे म्युनिसिपल मुलाज़िमनि जी पगारूं ईद वारी पगार खां पोइ मुकमल बंदि कई वई आहे, जंहिं सबबि मुलाज़िम तमामु ॾुखियूं हालतुनि मां गुज़रंदे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।